तू मुझे ख्वाबन जी शहज़ादी है। यकीन कर तोखा सवा मुझे सॼी दुनिया सुनी सुनी थी लगे। छो भला? ओ इनके करे जे तू मुझे दिल में थी रही ऐं दिल में हमेशा रहंदी। हाण जेको ड्रामो शाहकार ड्रामो हूंदो उनजी हीरोइन तू आई ऐं ॾिसजांइ उन ड्रामे खां पोइ पाण ॿई अख़बारुनि में तस्वीरूं हर चैनल ते पाण ॿ। ऐं पहिरें ड्रामे में तुंहिंजी परफॉर्मेंस घटि थोरी ऐं रही ॻाल्हि मुंहिंजी आउं त हाणे ज़ाहिर आहे अहियां तमामु वॾो अदाकार मूं त अहियां तूं कोन पहुची सघंदी पर बहरहाल वरी बि अहिड़ी ॻाल्हि न आहे असां गुरूर कोन था करियूं। मिठाई बि चिप्स खारायां तोखे या मिठाई खाराईमांइ बसि? मिठाई का तू खाराए न मूंखे। मिठाइयूं खोड़ तोला मिठाई न छोरा लख जी लानत। अड़े सॼे शहर में तोखे ॻोल्हियो अथमि, तूं उते हिन पराई छोरीअ सां बीठो अदाकारी वारियूं ॻाल्हियूं करी। अड़े कॾहिं धंधो कंदे? तुंहिंजे हिन अदाकारी जे शौक़ मां आऊं त फासी पियो आहियां। अरे बाबा यही मुझे ड्रामे जी हीरोइन आहे, तोखे ख़बर आहे त अदाकार आहियां। कहिड़ो अदाकार आहीं तूं? अमिताभ बच्चन थींदुसि। अमिताभ बच्चन छोरा हमीदा ऐं उन बच्चन जो नालो न वठ, छो तो पादर खाराई। छोरी तूं जेॾियूं घर पयूं हलाइनि तूं हिन सां अदाकारियूं बीठियूं करी, तोखे शर्म कोन थो अचे? अरे चाचा ही मूंखे मिठाई रोज़ आणे थो ॾे, चए थो मुंहिंजी फिल्म में कमु कर, मुंहिंजे ड्रामे में कमु कर। छोरी हिन जी माना तूं मिठाई ते फिटल आहीं। अड़े छोरा मूं वटि मानी खाइण जो पैसो कोन्हे, आऊं ॼारियुनि जा पता खाई खाई थुलो थी वियो आहियां। छोरी लाइ मिठाई जो मुंहुं खुलियो पियो आहे। बाबा हू मिठाई वारो कोन्हे रामू रसगुल्लो? हा यारा पंहिंजो मिठाई पाड़े खे बि खाराईंदो आहे, हिन हीरोइन खे बि खाराईंदो आहे। अरे छोरा तूं ओधर ते बेरोज़गार माण्हू ओधर ते हिनखे मिठाई खाराईंदो आहीं। अड़े छोरा उधार खणे तूं भरिया आऊं गुज़िरियल महीने बि पठाण खां उधार ते कपिड़ो वठी तूं त ड्रामो करणु हलियो वे। पोयां पठाण मूंखे नसवार सां मानी वेठे खाराई। वठो खणो फक हणे मुंहिंजो कंधु पियो लॻे। ओ जीअं रोल गाबो किले ते कुॾे न तीअं न भाॻे कुॾाए कुॾाए मूं मां पैसा कढिया। अड़े छोरी तोखे शर्म कोन थो अचे? अड़े हिन बेरोज़गारी जी पचारे छॾीअ छो नथी? मिठाईअ ते वात फाड़ियो बीठी आहीं। अॼु छोरा तोखे त कुटींदोसि, तोसां गॾु इहो विलायती पोपट बि मारींदोसि। बाबा मर्द माण्हू औरत ते हथु खणे या शान कोन्हे मर्द जी? बसि हथु छड़ो कोन खणंदुसि, हथ खे रली वेड़े पोइ छोरी खे लपाटू छॾींदुसि। हा पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, छोरी कान्हे बिश्त आहे बिश्त। इन बिश्त मां थधी हवा अलाए कॾहिं लॻंदी। अड़े अॼु कोन छॾींदोसि अहिड़े पुट खां गॾा सांडिया मूंसां मज़ूरी करे आहे। हूअं बि गॾानि जी अॼुकल्ह वॾी मार्केट आहे। इस्लामाबाद में त गॾानि जो वॾो रेट आहे। फसी पियो आहियां हिन छोरे जी अदाकारी मां, धंधो करे कोन थो। केॾां वञा त फासी पियो आहियां। औलाद अड़े शराफ़त तोखे हाणे कोलाऊं छा? अरे पंहिंजे छोरे खे ॿाहिरि कर त गिले कयांसि तो पूरो मार ख़ुदा जी पेज सॼो ॾे मुआरी छोरीअ खे रुलाए शाम थो छॾे पिणस जी बाछाई आहे न मूंखे रुॻी हथ अचे ईअं ई चीरे फाड़े न मारियांसि त मां हुनजो पी लॻां। चीरण फाड़ण जूं ॻाल्हियूं पियो करी, माण्हू आहीं कुतो आहीं? ॻाल्हि ॿुध, पंहिंजी छोकिरी खे बि थोरो सम्झाए। मिठाई लाइ हीअं वात फाड़ियो वेठी आहे। मुंहिंजो छोरो निंदण को कोन्हे। जेकॾहिं न मुंहिंजे पुट जो नालो वरितो अथई, जुते हिकिड़े जो जलो कोन्हे मरी पियो त पोइ इन खां बेपतो अहिड़ो किथां भरे ॾींदासीं? छा चई? हिकिड़ो त ई ॿोड़ो माण्हू कम जी का ॻाल्हि ॿुधे ई कोन। मूं चयो शराफ़त आहे छोकिरे सां ॻाल्हायां थो, तूं बेखुटको थी। न कुटको छा जे लाइ? मां पाण ॾींदोसांसि, तूं थो कुटको ॾीस। अड़े मां चवां थो त डंडो हथ आयो त ठीकु आहे, न त चंपा हथ मूंखे मोला गंज अहिड़ो कुटको ॾिसो राज ॾिसंदसि। अड़े छो त तूं मुंहिंजे छोरे जे पोयां अची पियो आहीं? हिकिड़ो निभागो अॻे ई धंधो कोन करे, ॿियो तूं पादर हणंदे त छोरो बाग़ी शहर छॾे भॼी न वञे। अलाए केथो वञे? काॾे वेंदो? कराची? अलाए केॾां बि वञी थो सघे न। नौजवान माण्हू आहे, ऐं कहिड़ो हुनखे मिंथूं कंदोसि त बाबा न भॼ, छोरे जो नालो न वठ, छोरी खे सम्झाए तुम्हारी खे।
छोरे खे थुकूं हाणे न भले हणीस हाँ? ॿ टे हणीस मुंहिंजे साम्हूं हाणे मां बि हणांसि अड़े न त बुरकियांसि जीअं मिठाई भत जे मथां बुरकबी आहे मुंहिंजी छोकिरीअ खे चरियो करे छॾियो अथसि छोरी बि घर में सॼो ॾींहुं चए थी बाबा हथु कढ त मां मिठाई खाई ॾियां हाँ ॾिस त सही सॼो ॾोत वारी छोरी इहो आहे बेटा आऊं चवां अटो ही करे गोबाटो हाणे हिन सां मथो केरु हणे साटो कंहिंखे साटो ॾींदे तूं अड़े साटो तोखे ॾींदुसि छोरी खे ॿधे नथो छो हा मां छोकिरियूं ॿधां हाँ। तूं पंहिंजो गॾु छो थो ॿधी अड़े गॾ खे त मूं ॿधण जी घणी कोशिशि कई आहे पर निभागो रसो टोड़ियो वञे त आऊं छा करियां मां चवां थो जेको ॿाहिरि घिटीअ में जुमेकार वारनि जो खोदो ॿधो बीठो आहे न हा। हिन खे उते वञी ॿध खोदे खे छॾ त वञी घुमे फिरे हिन खे ॿधां उन ई जॻह ते हाओ चङो ठीकु आहे अॼु खां तुंहिंजी सलाह ते अमल थो करियां ठीकु आहे हा। हाणे तूं वञ छो भॼां चरियो ई छा भॼण में थकी थो पए माण्हू न त पोइ हिते तोखे अञा ज़कात पिनणी आहे छा छोरी मिठाई लाइ वात फाड़ियो बीठी आहे तूं पैसनि लाइ पोइ पैसनि जा चरियो ई छा तूं छोरे पंहिंजे खे सम्झाए छॾ न त मुंहिंजे हथां मारबुई हा तुंहिंजे हथां मारबो जे बसि ईअं मुफ़्त जो आहे जे तुंहिंजे हथां थो मारिजे असां असली मुड़ुस माण्हू आहियूं अॻे बि 4-5 मखियूं मारियूं हुमि हा त तूं मखियूं ई मारे सघे थो अहिड़ो ई मुड़ुसु हुजे हा त धीअ खे क़ाबू करीं छा कयां तूं कोन ॿुधंदे तूं वञा ऐं पाणी छोरे खे सम्झाए थो हल हिकिड़ो छोरे मूंखे रत करे मारियो। न घर में घुराए महिमाननि खे थियल हाॾे लॻजी कोन था अड़े घर कहिड़ो पार्क में बीठा आहियूं निभागा हाणे वञ त आऊं बि वञा छोरो तवारो जे मूंखे मिली वियो न कुदरती हा त पोइ कुदरती गुज़ारे वेंदी न गुज़ारे कोन वेंदो मिली वियो त परणाए छॾिजेंसि कंहिंसां तुम्हारी धीअ सां ॿियो दिमाग़ अथव ख़राब मुफ़्त जी शइ आहे आख़िरी पीस आहे आख़िरी मार्केट में ॿियो चई कोन थो त पोइ इहो मसवाड़ ते हलाईंदा छा नेठि त परणाईंदा असुल न असुल न सॼी ॼमाड़ इन जी कमाई खाईंदा ॻाल्हाई थो गऊं थो चारी ॾिस त सही हूअं त ॿोड़ो आहे का बि कम जी ॻाल्हि कोन थो ॿुधे बाक़ी हिते सभु पियो ॿुधे ग़लति ॻाल्हियूं मां तकड़ियूं ॿुधी वठंदो आहियां मुंहिंजी आईसी सही आहे हा चङो ठीकु आहे तुंहिंजी आईसी सही आहे त आउं छोरे खे सम्झायां थो त बाबा एॾा कम मां हथु कढ ओ ईअं शाबास हाणे आहे न असली ॻाल्हि ते ए घणे वठो अथव भैया हली वेंदो मां खे ॾाढी उञ लॻी मूं चयो त हाणे वरी 5 रुपया ख़र्च कयां बहितर आहे मुफ़्त में मिलियो पिया थो पंहिंजे मुंहुं हा तूं पंहिंजे मुंहुं पी हूअं बि छोरे तुंहिंजी छोरी लाइ ई आंदो निभागा पराए माल ते टोपी निराड़ ते आयो रे मां